करमपुर में जावेद ट्यूशन सेंटर पर 23 मार्च के हवाले से एक प्रोग्राम कोठायो वियो। कोठायल प्रोग्राम में 23 मार्च 1940 करारदाद पाकिस्तान जो पस मंज़र पिणु बयान किया वियो। प्रोग्राम के खिताब कंदे उस्ताद जावेद उस्मान विजाणी चयो त यौम पाकिस्तान ॾींहं खे तारीख़ में वॾी अहमियत हासिल आहे। 23 मार्च 1940 ईस्वी ॾींहुं लाहौर में करारदाद पाकिस्तान पेश कई वई। हुन चयो त करारदाद पाकिस्तान की बुनियाद ते बर सगीर में मुस्लिम लीग के अॻवाननि मुसलमाननि जे लाइ हिकु अलॻि वतन की घुर कंदे जिदोजहद शुरू कई ऐं हू पंहिंजो मुतालबो कामयाबी सां मंझराए विया। हुन चयो त करारदाद पाकिस्तान के 7 सालनि बाद असांजो प्यारो वतन पाकिस्तान आज़ाद हैसियत में दुनिया के नक्शे ते नमूदार थियो। हुन चयो त 23 मार्च ॾींहं ते सॼे मुल्क में आम मोकल करे 23 मार्च ॾींहं जी अहमियत के उजागर करण लाइ प्रोग्राम कोठाया वेंदा आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।